दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। 4 ॾींहं अॻु झलो थाणे जी हद में ज़ाती तकरार दौरान जवाबदारनि जी फायरिंग सबब 4 वरनि जो मासूम ॿार साजिद चांडियो क़त्ल थी वियो हो। वाक़े जो एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी बर वक्त नोटिस वठंदे फौरी कानूनी कार्रवाई जो हिदायतूं जारी कयूं। मक़तूल ॿार जे वालिद अब्दुल रज़ाक चांडियो जी फरियाद ते थाणो झलू में एफआईआर दाख़िल करे जांच शुरू कई वई। एसएसपी दादू जी हिदायतुनि ते पुलिस टीमुनि तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया विया। उन सिलसिले में एसएचओ थाणो झलू साईं बख्श चांडियो पुलिस पार्टी सां गॾु कामयाब कार्रवाई कंदे वाक़े जी मरकज़ी जवाबदार हुसैन बख्श वल्द सत्तार चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इब्तिदाई जांच मूजिबि जवाबदारनि तावीज़नि जे मामले तां पैदा थियल ज़ाती रंजिश जी बुनियाद ते फरियादी जे घर में दाख़िल थी फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में मासूम ॿार जान विञाए वेठो। वाक़े जी सभिनी पासनि खां वधीक जांच जारी आहे, जॾहिं त केस में नामज़द ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पिणु कोशिशूं तेज़ कयूं वयूं आहिनि। यादि रहे त झले थाणे जी हद जे ॻोठ शेख गुलाब में 4 ॾींहं अॻु 3 साला मासूम नीगर जे क़त्ल जा जवाबदार गिरफ़्तार न करण तां एसएसपी दादू एसएचओ झलो गुल हसन भुट्टो खे हटाए एसएचओ साईं बख्श चांडियो खे मुक़रर कयो हो।